सीरियल पंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजावेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन्हनि में छा कंहिं नए अदाकार मूसा जी बि का एंट्री थियण वारी आहे ऐं अॻिते कहाणी कहिड़ी बीहंदी ऐं इन में सच कॾहिं ख़बर पवंदी जेका रावल ऐं वॾे साईं खे कंहिं मारियो इहो क्लियर कॾहिं थींदो। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हांजो ई चैनल आहे। दरअसल दोस्तों हाणे कम से कम काफ़ी किस्तनि ताईं त इहा ई कहाणी बैकग्राउंड ॾेखारींदा रहंदा, साम्हूं कहाणी ॿुधाईंदो रहंदो, बैकग्राउंड ॾेखारींदा रहंदा ऐं अहिड़े हिसाब सां आहिस्ता आहिस्ता चाकर जे ज़हन में ॻाल्हियूं वेहंदियूं सांवल जूं। कुझु ते हू यकीन कंदो, कंहिं ॻाल्हि ते यकीन कोन कंदो ऐं तेसीं ताईं होॾां वरी जेका सीना हुआ उहा बि कहाणी ॿुधाईंदी रहंदी। चाकर ख़ान खे हीअं थियो हूं थियो, सांवल अहिड़ो हुयो, यानी ॿिन्ही जी कहाणी ॿुधंदो चाकर ऐं पोइ चाकर जे हथ में हूंदो फ़ैसिलो त कहिड़ो सचो आहे कहिड़ो कूड़ो आहे ऐं चाकर पोइ फासी वेंदो त सचो कहिड़ो आहे कूड़ो कहिड़ो आहे। तेसीं ताईं कम से कम हिकु स्पेल पूरो ड्रामे जो निकिरी वेंदो ऐं पोइ तेसीं ताईं रावल बि सही थी वेंदो। थी सघे थो त रावल वञी ॿुधाए हिकु या ॿ स्पेलनि ताईं त कहाणी अहिड़े हिसाब सां हलंदी रहंदी। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।